अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कारबाज है। रिपोर्टर मेहरान चांडियो पीपी अगवान मोहम्मद अली उर्फ अमर खान बुगियो बाड़िया पहुंची पीपी अगवान सुल्तान अहमद नूनारी सां संदस सोहरे मरूम मोहम्मद कासिम नूनारी जी वफ़ात ते ताज़ियत कंदे गहरे दुख जो इज़हार कयो। उन मौके ते मोहम्मद अली अमर खान बुगियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी पंहिंजे हर हुकूमती दौर में बेरोज़गारनि खे नौकरी ॾेई तरक़ियाती कमनि जो ॼार विछाईंदी आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल आहे बाड़िया बाईपास, जंहिंजो कमु वॾी तेज़ी सां जारी आहे। हिन चयो त असां बाड़िया शहर खे हमेशह पंहिंजो शहर सम्झियो आहे। उहो ई सबबु आहे जो शहर जे 14 वार्डनि में पिणु प्योर ब्लॉक हणाए रहिया आहियूं। उन सां गॾु ड्रेनेज जो सिस्टम पिणु बहितर करायो वेंदो। उन मौके ते सैयद मंसूर अली बुखारी से सदाम हुसैन बुखारी, काउंसलर सजाद हुसैन फलपोटो, हसनैन अलिहार चांडियो, दोस्त मोहम्मद पवर हाजी, खालिद चनो मोहम्मद इसहाक दमड़ी, खालिद हुसैन फलपोटो, इनायत लाशारी जिन साणस गॾु हुया।